नाज़रीन अज असी खिपरे का वञूं पिया पीर पिथोरो साहिब के मेले ते। अज मूसां गॾु जेके असांजा शेवक आहिनि, दोस्त आहिनि, प्रेमी आहिनि, पवन आहे ऐं पंहिंजो जय आहे, साहिल आहे, प्रेम आहे, इहे सभु असीं वञूं पिया पीर पिथोरे जी दरगाह ते। पीर पिथोरो साहिब की अॼु तव्हांखे जेके पीर पिथोरे साहिब जी दरगाह आहे उन जो दीदार कराईंदासीं ऐं उन सां गॾु जेका असांजी दोस्त आहे, संगत आहे, इन जा ऐं जेके भॼन आहे उहे बि तव्हांखे ॿुधाईंदा नाज़रीन हिन वक़्तु असीं पीर पिथोरे साहिब जी जेका दरगाह आहे उते पहुची विया आहियूं ऐं अंदरि हाणे असां वेंदासीं। फाइनली ॿुधायूं असीं पीर पिथोरे जी दरगाह ते पहुची विया आहियूं ऐं मूंसां गॾु जेका मुंहिंजी टीम आहे उहा बि पहुची वई आहे। प्रेम आहे ऐं पंहिंजो पवन आहे, जय कुमार आहे। असांजो जेको रूट हो उहो फाइनली फस्ट टाइम असां हिते आया आहियूं। अॼु तव्हांखे जेको पीर पिथोरे साहिब आहे उन जी जेका दरगाह आहे उन जो तव्हांखे लाइव दर्शन कराईंदासीं। दिल के मुंद नज़र वही प्यारो मज़ो दरगाह से आया आहियूं। हाज़िरी लॻाइण तमामु अरसार में लॻे थो, हिन में लॻो आहे तमामु सुठो आहे। पिथोर जो मेलो अलाए किथां किथां जी आवाम अचे थी। 3 ॾींहं मेलो लॻे थो, भंडारा हूंदा ॾींहुं राति, मेलो जाम धूम सां लॻे थो। हाणे सीढ़ियूं आहिनि, सीढ़ियुनि खां पोइ असीं अंदरि मथे वेंदासीं। मथे खां पोइ तव्हांजे जेके लाइव आहिनि ऐं असां सां गॾु जेके असांजा दोस्त आहिनि उहे बि मथे हलनि पिया। ऐं हीअ दरगाह आहे पीर पिथोरे साहिब जी। माड़ी वारो पीर बि हिनखे चयो वञे, छो त इहा सीढ़ी ठहियलु आहे ऐं माड़ी वारो पीर पिथोरे साहिब जी दरगाह जूं आहिनि। सीढ़ियूं थी असीं चढ़ंदा वञूं पिया मथे फाइनली असां पंहिंजे पीर पिथोरे साहिब जी जेका दरगाह आहे उन जे अंदरि पहुची विया आहियूं ऐं मूंसां गॾु जेके मुंहिंजा दोस्त आहिनि इहे बि आहिनि ऐं दरगाह जे अंदरि हींअर पहुची विया आहियूं। हिते असीं हाज़िरी भरंदासीं, दर्शन कंदासीं। पिथोरे साहिब जी जेका दरगाह आहे हिते पहुची विया आहियूं। पीर पिथोरे जी दरगाह जे अंदरि ही साईं जी जेका आहे समाधि साहिब आहे ऐं हिते माण्हू ईंदा आहिनि, मथो टेकींदा आहिनि, दर्शन कंदा आहिनि। साईं पीर पिथोरो साहिब जो जनम तारीख़ जीअं असां वॾनि खां ॿुधो अचे लिखंदो आहे अचे थो। हीअ विक्रमी संवत हींअर इहो चंड ॾिठो आहे, इहो 2081 शुरू थियो आहे। हिन हिस्ट्री सनातन धर्म जे हिस्ट्री जे हवाले सां साईं जो 1456 में थियो आहे। हुतां खां जी सरस्वती जो हलियो थियो पाण साईं जो हुतां टेम्पो जा वारा हुन सां मिलिया हुआ। उन खां पोइ अॻिते जी हिस्ट्री जीअं अचे पई हली पियो अचे जी पहिरीं मुर्दी हुतां पहिरीं जो लक़ब मिलियो, ख़ाली पुथू वचंबो हाणे पुथो पीर आई हुतां जीअं लक़ब मिलियो सिलसिलो हलियो पियो मेवाड़ मुरीद वरिता आहिनि। उन खां पोइ ॿियूं कम्यूनिटियूं काफ़ी कुझु मुरीद आहिनि, काफ़ी कुझु साईं जा मौजूदा वग़ैरह आहिनि। हाणे जेके तक़रीबन हींअर बि साईं जो गुज़िरियल साल 624 जनम ॾींहुं गुज़रियो, 565 साईं जो वरसी वारो ॾिसूं इहो डिसंबर धारे साईं जनम थियो। हुन खां पोइ सिलसिलो पोइ 5 साल हली पियो अचे। हाणे हिते सभु कम्यूनिटी में ख़ासि करे जेको निज मेघवाड़ मुरीद आहे, मुरीद कम्यूनिटी माना ख़ासि निज जेका असांजी मेघवाड़ आहे उनखे हर मुंडे अॻियां निमड़ी करे गर्व कोन्हे उनजो माना जीअं कंहिं शइ खे वक़्त मिली मिलंदी उन कम्यूनिटी खे मिलियल त तव्हांजो मुर्शद पीर पिथोरो आल मेघवाड़ कम्यूनिटी मुर्शद त इन जी माना छा आहे? रिखियो त ईअं चवंदा पिया असां रिख्या कंदड़ हिफ़ाज़त कंदा आहियूं। हाणे इहो सतगुरु जो अल्फाज़ आहे रिख्या कम्यूनिटी आहे। तंहिंखां पोइ वरी चवंदा त अहिड़ा के दरवेश हूंदा हुआ जो मुल्क में बरसाति वग़ैरह ॾुकार बुकार हुआ, उनजे करे बरसाति जे हवाले सां पोइ हुनखे चवंदो तव्हां हाणे कुझु दरवेश अलाह खे सुवाल करे भॻवान खे बरसाति को वसाए पोइ हुननि पंहिंजे हवाले सां परमात्मा रामा पीर जे मंदरु आहे उन में बि हिकिड़ो रखियो हूंदो आहे जेको प्रसाद चाढ़ींदो आहे, उन में इन में को फ़र्क़ु आहे? फ़र्क़ु त कोई कोन्हे। रिखियो मेवाड़ खे चवंदा आहिनि, मेवाड़ रिखियो हुन बरसाति कोन्हे पंहिंजो ॾुकारो उन्हनि भॻवान खे सुवाल कयो मींहुं पंहिंजे उरते वारो, तंहिंखां पोइ वरी वापसि वारो, तंहिंखां पोइ मेघवाड़ ते उन खां पोइ जेको मेघवाड़ जी ज़ात कम्यूनिटी नालो पियो सतरि अॼु ताईं हलंदो अचे पियो। कहिड़नि शहरनि में वधीक जथा हिते ईंदा आहिनि? जथा सभिनी पासनि खां मुख़्तलिफ़ वेंदा आहिनि। हाणे असां कलो शहर जा आहियूं, कलो शहर में असां 2006 खां जथो शुरू कयो 15-17 माण्हुनि खां। उतां खां पोइ जीअं सिकाब शुरू थियो चओ तरफ़ खां जथा कलो खाईंदो आहे, टीपलो खाईंदो आहे, मिठी खां चेलार छाछरो मोटाए कढण ऐं बदीना माता कंदो आहे आदम जाम 4 तरफ़ खे प्रो वग़ैरह सभिनी तरफ़ असां तक़रीबन 200 माण्हू कलो शहर खां आहियूं। मुंहिंजो नालो भानजीमल गुलाब। असां हाणे माना पिया कंदी 3 रातूं ऐं 4 ॾींहं असां हले पियो। अच्छा माड़ी वारो पीर भी चयो वञे तो इनके? माड़ी वारो ईअं त चवंदा त तक़रीबन अॼु खां
1884 में असांजे असली माड़ी जो बुनियाद रखा हुआ डामू मेवाड़ हो उनके पंहिंजे हिसाब सां अहिड़ी का तकलीफ़ आई हुई जंहिंजे करे उन इच्छा कई उन में चवंदो आऊं हाणे जेकर उन केस में आज़ादु थी वञे पंहिंजी कम्यूनिटी और पंहिंजी तव्हां ते दरगाह में माड़ी अॾाईंदो पोइ मालिक सॾु ॿुधो उहा उनजो मुराद पूरी थी पोइ कम्यूनिटी जेका हुई असांजी पंहिंजे शाही करे 16/4/1984 में असांजी माड़ी जो बुनियाद रखियो जेका तकरीबन 22-24 साल खां हली 2005 में हुनखे खोले करे नए सर सर शुरू थी वञे मंडल में वेंदो आहे। अच्छा साईं जा को अहिड़ा पर्चा जेके अॼुकल्ह कलयुग जे हाँ जी चवंदा राई बाई जा हुनर खां निकितल हुई वीचारे अंधी हुई उनखे विच में माइट छॾे विया हलिया ॿिया जेके गॾु अचूं हाणे अंधी करे पिया अचंदासीं हुन अची साईं खे पुकारते साईं घोड़े सवार थी उनखे हुते वठी आया नूर ॾिनई सॼी ज़िंदगी हिते रही उहा ख़िदमत करे हिनजो वरन आस्थान हिते ई आहे ऐं जी अनेक साईं जा मौजूद आहिनि चवण खां ॿाहिरि आहिनि बिल्कुलु पाकिस्तान जे लाइ बिल्कुलु घुरी वेंदो त सॼी दुनिया लाइ घुरी वेंदी आहे हाल जेका मालिक जी मखलूक आहे न कीड़ी मकोड़ी जीव वग़ैरह हर हिकु सुखी वसे संसार सभु दुखिया रहे न को हर हिकु जे लाइ घुरी वेंदी आहे हर कंहिं जे लाइ घुरी वेंदी हिते जेके माण्हू ईंदा आहिनि उनखे तव्हां कहिड़ो दर्श ॾींदा आहियो? असां प्यार ऐं मोहबत ॾींदा आहियूं त इहे मुर्शिदनि जा मेला मोहबतनि जा मेला ते नफ़रतूं ख़तमु हुजनि मोहबतूं सदाईं लाइ क़ाइमु हुजनि पाण में भाईचारो हुजे त इहो ई असांजो जेको सही पैगाम हूंदो आहे त सदाईं लाइ जो भाउ थी रहो पाण में अहिड़ी का नफ़रत वग़ैरह करण जी ज़रूरत न आहे मालिक सभिनी जो हिकु ई आहे। जी है ये साईं पीर पुत्र साली माता पिता इहो आहे पिता माता प्राण ऐं माता सोना सभु। अच्छा तव्हां केतिरे सालनि खां हिते शेवा कयो? तक़रीबन 20 साल थी विया। अच्छा कहिड़ा कहिड़ा यात्री हिते ईंदा आहिनि कहिड़ी कम्यूनिटी जा माण्हू हिते ईंदा आहिनि? हिते हिंदू यात्री जाम ईंदा आहिनि तक़रीबन इहो 9 साल राति खां शुरू थियो 9 साल असांजे सनातन धर्म जे हिसाब सां अॼु पहिरियों ॾींहुं 9 साल 6 साल उन हिसाब सां इहो यात्री तमामु घणो हिंदू बिरादरी तमामु घणो ईंदा आहिनि मुस्लमान भाइर भी ईंदा आहिनि श्रद्धा सां ईंदा आहिनि। आगण मिक्सर सोमवार 15वें संबत के 56 वर्ष लियो पीर पिथोरे अवतार माडण घर मंडप मान्या बाजा शोभन ठार अधर्म तो बेअंत भयो हवे साहिब ली जो सार बेनती भक्तन की सुन के प्रभु आप प्रगटे हैं संसार भाणे भारत भागु भान तो हुओ जग में जय जयकार। अशु मास जब बूंद पड़े तो मोती निपटे लाल मिक्सर ऐसो परस्यो के हुओ जग सारो निहाल बीज बड़ा बड़ होए रही 24 घटा घन घोर कोयल तो कूका करे नाचन लागा मोर घरे मादन जन्म हुओ लियो पीर पिथोरे अवतार कहे रूपानंद संत प्यारा तुम कहे रूपानंद हुओ सुख संपत कृपा करी किरतार। सातम स्वाही मिक्सर महीनो सोमवार विक्रमी संपत 1456 पिथोरे साबरो जन्म है महादान सिंह सोढेरे घर में माता सोनल बाई पिता महादान सिंह अॼु खां 624 साल अॻु साईं जन्म लाइ 624 साल थी गया साईं रा गुरु जेको आहे रतोकोट वारा वीरनाथ स्वामी ठीक है जेको हाणे गांधी ने शुरू थे आंबूकट ते ख्याला मठ में गोरखनाथ है और इथे शंकरनाथ है रतकोट में ये साईं गुरु गादी है। और बाकी पीरी मुरीद जो सिलसिलो है वो हजरत गोश बाबुद्दीन जिक्री अमृतान शरीफ वारा वहाँ सा है। अच्छा इथे वधीक जेको क़ौम है वो कई आहे? इथे सब कौम आहे थी पर वधीक जेका आहे असांजी कम्यूनिटी मेंगवाड़ आहे थी असी साईं रा मुरीद अच्छा एक लफ्ज़ इस्तेमाल कयो जाए तो रखियो और रखियो ये माना कि रखियो माना श्रीमद भागवत पुराण पढ़ियो है तो असी सत्ता रखे सुरारी औलाद हाँ लेकिन ऋषि कहो संस्कृत में ऋषि कहो तो वही जेके में अगस्त्य पुलस्त्य पाराशर नारद गौतम वशिष्ठ भृगु या सत्तारी औलाद अच्छा भाई अभी बिरमा रे खानदान हो छत्री वैष्णु रे खानदान है समझेगा वैश्य वाणिया जेके वो वैश्य रे खानदान है असी शूद्रों पर अहूँ ऋषि बीजो रखियो जो कोई कहता रामा पीर जॾहिं सेसा हुजे थी उहे में भी रखियो जेसि ताईं रामा पीर आप रखियो ऑटो में सेसा कहिड़ी है अच्छा साहिर जयपाल वर निकिरो ऑटो इथे जेकी टाइम शेवा करी जाए थी उहे में पाकिस्तान लाइ कहिड़ी दुआ करी जाए थी?
साईं सदाई करी मथे संत सुकार दोस्त मिटा दिलदार नो आलम सब आबाद करे। 566 साल थिया ये साईं रो मेलो हले पे 566 साल थिया रहे 58 वर्ष जगत में फिर हुए अलोप जाते जाते इम कहो सुनजो मेरे शिष्य लोक आवणो जावणो काम हमारो रहणो है बेकार रामचंद्र मैं हूँ नरसिंह मैं हूँ कृष्ण में अवतार जिसके कारण जन्म लियो हुओ सो सिद्ध काम कहे रूपानंद संत प्यारा तुम लेवो हरि को नाम। हमें हमें सुनाओ कि राम कौन थियो कृष्ण कौन थियो नरसिंह कौन थियो उहे साॻी वंश आहे कि सूरजवंशी रामचंद्र थिया नरसिंह थिया तो साईं भाण वंशी है। भाण ना सिंधी में सूरज भी कहता रवि भी कहता आदित्य भी कहता तो साईं सूरजवंशी है। श्री रामचंद्र खानदान और रुघु हाले बचे अली के सजाए रखसो जे श्रीमद भागवत पुराण पढ़ियो है ना तो उहे टाइम ते 3 खानदान हता अॼु खां 5000 साल अपने सनातन धर्म रा जेके राजा थी रहा। पहिरीं सूरजवंशी मारो बजुग माना 20 लाख अला 30 लाख हज़ार साल वारो राज हलियो सतयुग ऐं त्रेता युग पछी 8,64,000 साल चंद्रवंशी वारो राज हलियो। उन खां पछी आयो कलयुग नामे कलयुग में आया गया उग्रसेनो वंश आए गयो। हमें ये चंद्रवंशी कौन है सूर्यवंशी है वो भी राजपूत हैं लेकिन वो श्री कृष्ण भगवान खानदान से वापस था वो चंद्रवंशी है ये सूर्यवंशी है। ये साईं रो 566 असांजे सनातन धर्म रो विक्रमी राजा वीर विक्रमादित्य रो संबत 2080 हले पियो समझेगा। असांजे सनातन धर्म रो साल चेट खां शुरू थिए थो चेट चंड खां अॼु असांजे कल जेको ये मेलो हले पियो ये मेलो असांजो जेको गुज़िरियल 2000 विक्रमी संबत 80 वो पुॼाणी तो हुजे तो उहे टाइम ते असीं दरगाह ते हाणे साईं आपे अॻे साल लाइ दुआ मंगूं था ऐं बाक़ी साईं रो जेको वर्सी हुजे थी 31 महीने में थिए थी 31 चंड रो डबल पोर्शन है हेठि तो कोन दरगाह है पर डबल पोर्शन है उहे करे मारी कया था दरगाह बीजा सजा हेठि हुजे न जैसी जियो तैसी ज़हर न थियो रहो साकर जहिड़ा सैण मरी वेंदो माण्हू नात मैकण चवे वञी रहंदा भले जा भेण।